ख़बर शामिल कंदासीं। सिंध जे मुख़्तलिफ़ पार्टियुनि कैनालनि ख़िलाफ़ गॾियल जदोजहद ते इतफ़ाक़ करे वरितो आहे। जाम शोरो में SUP जी मेज़बानी हेठि इजलास थियो, जंहिंमें कैनालनि ख़िलाफ़ जदोजहद ते गौर थियो। इजलास में ज़ैन शाह, सफ़दर अब्बासी, सरदार रहीम, हसनैन मिर्ज़ा ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास दौरान ॻाल्हाईंदे ज़ैन शाह चयो त दरिया खे बचाइण लाइ सिंध जो ॿचो ॿचो रोडनि ते आहे। उन चयो त सिंधु दरिया जी मोहबत सॼे सिंध खे हिकु करे छॾियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया, सिंध जे मुख़्तलिफ़ पार्टियुनि कैनालनि ख़िलाफ़ गॾियल जदोजहद ते इतफ़ाक़ करे वरितो आहे। ॼमशोरे में SUP जी मेज़बानी हेठि इजलास थियो, जंहिंमें कैनालनि ख़िलाफ़ जदोजहद ते गौर थियो। इजलास में ज़ैन शाह, सफ़दर अब्बासी, सरदार रहीम, हसनैन मिर्ज़ा ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास दौरान ॻाल्हाईंदे ज़ैन शाह चयो त दरिया खे बचाइण लाइ सिंध जो ॿचो ॿचो रोडनि ते आहे। उन चयो त सिंधु दरिया जी मोहबत ॾिसी सॼी सिंध हिकु थी वई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ पार्टियुनि कैनालनि ख़िलाफ़ गॾियल जदोजहद ते इतफ़ाक़ करे वरितो आहे। ॼामशोरे में SUP जी मेज़बानी हेठि इजलास थियो, जंहिंमें कैनालनि ख़िलाफ़ जदोजहद ते गौर थियो। इजलास में ज़ैन शाह, सफ़दर अब्बासी, सरदार रहीम, हसनैन मिर्ज़ा ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास दौरान ॻाल्हाईंदे ज़ैन शाह चयो त दरिया खे बचाइण लाइ सिंध जो ॿचो ॿचो रोडनि ते आहे। हुन चयो त सिंधु दरिया जी मोहबत सॼी सिंध खे हिकु करे छॾियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ पार्टियुनि कैनालनि ख़िलाफ़ गॾियल जदोजहद ते इतफ़ाक़ करे वरितो आहे। ॼामशोरे में SUP जी मेज़बानी हेठि इजलास थियो, जंहिंमें कैनालनि ख़िलाफ़ जदोजहद ते गौर थियो। इजलास में ज़ैन शाह, सफ़दर अब्बासी, सरदार रहीम, हसनैन मिर्ज़ा ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास दौरान ॻाल्हाईंदे ज़ैन शाह चयो त दरिया खे बचाइण लाइ सिंध जो ॿचो ॿचो रोडनि ते आहे। हुन चयो त सिंधु दरिया जी मोहबत सॼी सिंध खे हिकु करे छॾियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ पार्टियुनि कैनालनि ख़िलाफ़ गॾियल जदोजहद ते इतफ़ाक़ करे वरितो आहे। ॼामशोर में SUP जी मेज़बानी हेठि इजलास थियो, जंहिंमें कैनालनि ख़िलाफ़ जदोजहद ते गौर थियो। इजलास में ज़ैन शाह, सफ़दर अब्बासी, सरदार रहीम, हसनैन मिर्ज़ा ऐं ॿियनि शिरकत कई। सिंध जे मुख़्तलिफ़ पार्टियुनि कैनालनि ख़िलाफ़ गॾियल जदोजहद ते इतफ़ाक़ करे वरितो आहे। ॼामशोरे में SUP जी मेज़बानी हेठि इजलास थियो, जंहिंमें कैनालनि ख़िलाफ़ जदोजहद ते गौर थियो। इजलास में ज़ैन शाह, सफ़दर अब्बासी, सरदार रहीम, हसनैन मिर्ज़ा ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास दौरान ॻाल्हाईंदे ज़ैन शाह चयो त दरिया खे बचाइण लाइ सिंध जो ॿचो ॿचो रोडनि ते आहे। हुन चयो त सिंधु दरिया जी मोहबत सॼे सिंध खे हिकु करे छॾियो आहे। वधीक अपडेट्स मालूम कंदासीं फ़हद जावरी खां। जी फ़हद, वधीक छा तफ़सील आहिनि? सॼनि पार्टियुनि कैनालनि ख़िलाफ़ गॾियल जदोजहद ते इतफ़ाक़ कयो आहे। जी बिल्कुलु, ही दरिया मां इज़ाफ़ी कैनालनि वारे मामले ते हिन वक़्तु जेको आहे सिंध यूनाइटेड पार्टी जे कैबिनेट जेको इजलास जारी हुन बैदि हिन वक़्तु सैयद ज़ैन शाह ऐं ॿियनि अॻुवाणनि जेको आहे प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। तव्हांखे ॿुधायां त सैयद ज़ैन शाह जो चवणु आहे त सॼी सिंध में दरिया खे बचाइण लाइ सिंध जो ॿचो ॿचो घरां निकितल आहे। सिंधु नदीअ जी मोहबत में समूरी सिंध हिकु करे छॾियो आहे। हुकुमरान हिकु मनसूबो जेको कंपनियुनि जे फ़ाइदे ऐं जे नुक़सान जो मनसूबो जोड़ियो आहे, उनखे सॼी रद्द करे चुकी आहे। सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी 6 कैनालनि खे अप्रूवल ॾेई मनसूबे जो कमु शुरू करायो। जेके जमायतूं हिन तहरीक में शामिल न हुयूं, उन्हनि खे अॼु जेको आहे शामिल कयो आहे। अॻूणी अॼोकी जेकी गॾिजाणी आहे, उन में वफ़ाक़ी, सूबाई, कॉम्प्रेस, मज़हबी तोड़े जेके मक़ामी, सहाफ़ी, सियासी, समाजी तंज़ीमूं समूरियूं जेके अॼु मौजूदु आहिनि, हिन तहरीक में मुस्तक़िल में वेझो हाणे दरिया बचाओ मुशावरती काउंसिल ठाहिण जो ऐलान कयो आहे। उनजो चवणु आहे त आमिर नवाज़ वड़ाए ते जेकी हमले जी आहे उहा पिणु मज़म्मत कयूं था। पीका कानून जे ज़रिए सहाफ़त ते कंट्रोल कयो थो वञे।
हुन चयो त सिग्नेचर मुहिम जेको आहे पज़ीराई कई वेंदी 19 अप्रैल ते सिंधू दरिया बचाओ यकजहती मार्च जो पिणु ऐलान कयो वियो आहे। केनालनि जो ख़ात्मो चाहियूं था, वज़ीर आज़म ऐलान करे फौरी तौर ते ई नोटिफिकेशन रद्द करे। सिंध जा घण घुरिया असांजे हिन मुतालबे खे तस्लीम कनि था त असांजी तहरीक में जेकी सिंधू दरिया जी तहरीक आहे उन में शामिल थियनि ऐं 19 अप्रैल ते जेको असांजो रथियल मार्च आहे उन में भरपूर शिरकत कनि। उन वक़्तु जेको आहे हिननि इहो फ़ैसिलो कयो आहे त हिननि जेके इताद में शामिल जमायतूं जूं हिक में ख़िलाफ़ का बि जेको आहे सोशल मीडिया ते मुहिम न हलाईंदी करे त जेको आहे असां जेके बि पार्टियुनि जा जेके इनफ़रादी एहतिजाज हूंदा उन में सभई जेको आहे शरीक थींदासीं। उन खां अलावा शुहाब ओस्तो चयो आहे त सिंध हुकूमत जो जेको नुमाइंदो फेडरल में हुजण जी जेकी पिटीशन हुई उन जी पिटीशन वारे मरहले में केनालनि जो मामिलो हल न थी सघंदो। असां CCI खे नथा मञूं, CCI असांजो को बि इंसाफ़ न कयो आहे। ही असांजे हक़नि जी ॻाल्हि आहे। असांजो मामिलो हाणे अवाम में खणी आया आहियूं छो त ही ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। हिन वक़्तु जेका अॻवान जी प्रेस कॉन्फ्रेंस आहे उहा जारी आहे ऐं अॻवान ठीकु आहे। वॾी महिरबानी फ़हद जावरी तफ़सील ॾियण जे लाइ।